7-5 बजे सुबुह जो हैदराबाद सेंट्रल जेल में शहीद कयो वियो फांसी ॾेई। ऐं उमिरि घणी 38 साल 33 साल 33 साल। ऐं शहीद अला बख्श 14 मई 1943 ते शहीद कयो वियो। इहे 3 सियासी क़तल सिंध जे तारीख़ जा इंतिहाई ख़ौफ़नाक आहिनि। जेसीं ताईं असां वटि सिंध जी सियासत थी, क़ौमी सियासत, आउं चवंदो आहियां त इहे दौर विराए ॾियणु खपनि। इहे जेके क़ौमी इदारा आहिनि इन्हनि खे ग्रांट छाजी थी मिले, इहे ग्रांट ॾियनि उन्हनि खे। त बाबा 1920 खां अञा पहिरीं अचो, 1858 खां वठी 1936 ताईं, 1936 खां वठी 1970 ताईं समूरी तारीख़ सिंध जी मुरतब थियणु खपे। मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुआवज़ो ॾिनो वञे त जीअं सिंध जे माण्हुनि खे ख़बर पए त तव्हांजी क़ौमी तारीख़ केॾी शानदार हुई, तव्हां शानदार तहज़ीब जा मालिक था आहियो, पर तव्हां वटि को क़ौमी सियासी विरसो मौजूदु आहे। साईं खादिम सुमरो साहब पानी ॾेई वियो न तव्हांखे, पानी ॾेई वियो तव्हांखे न, साईं खे ॾेई वियो। माइक पंहिंजी अथव साईं, परियां पई अथव, परियां पई अथव। न ठीकु आहे। दोस्तो, शहीद अला बख्श सुमरो जंहिं तकीर जो ज़िक्र कयो आहे मुनीर, मां दावा सां थो चवां, फ़ख़ुर सां चवां थो माइक मथे कजो त 1940 जी जेका शहीद अला बख्श जी सूमरे जी तकीर आहे, बरे सगीर में एतिरो वीहनि कंहिं बि पॉलिटिशियन जो न हो। ऐं उहा मूं जेका ॻोल्हे लधी, साईं ॿुधाए स्टेट्समैन में, पर जेका मूं ॻोल्हे लधी उहा इंडियन एनुअल रजिस्टर में जेको सिंध आर्काइव में पियल आहे। इंडियन एनुअल रजिस्टर उहो हूंदो हो जो उहा डायरेक्ट तकीर न आहे, उहा इनडायरेक्ट इंडियन एनुअल रजिस्टर उहा रिपोर्ट आहे जेका आहे मां वञी हथ कई ॾाढी तकलीफ़ खां पोइ। इवन ब्रिटिश लेबरी खे बि मूं ॾाढो ॾिठो, पर हीअ मूंखे अचानक ही मूंखे ख़ज़ानो मिली वियो। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे जो अला बख्श जी जेका तकीर हुई, ऐं जेकॾहिं को माण्हू मुंहिंजो हिन किताब में उन जो मां जॾहिं इलाही बख्श सूमरे खे ही किताबु ॾिनो अंग्रेज़ीअ में 2001 में जॾहिं मुंहिंजो आयो अला बख्श सूमरो एपोस्टल ऑफ सेक्युलर हारमनी, त मूंखे भाइटीअ चयुसि त चाचे जी जेका तकीर हुई 1940 वारी उहा तमामु वॾी। मां चयोमांसि इलाही बख्श साहिबु तव्हां ॿुधी हूंदी, तव्हां ॾिठी न हूंदी, हिन किताब में उहा तव्हांखे तकीर मिलंदी जेका आहे असां लाल चास। पर अफ़सोस आहे जो असांजी न सिंध जी वरसे जी वारसी थी आहे, न असांजे हीरोज़ जी वारसी थी आहे। ऐं जेसीं ताईं हीरोज़ जी वारसी असां नथा कयूं तेसीं ताईं हीअ सिंध न सुधरंदी, न अॻिते वधंदी। अचो त अला बख्श सूमरो साईं GM सैद ऐं सोरे बादशाह जे नक्शे क़दम ते हली जेका मोहबत हुननि सिंध सां कई, ऐं उहा मोहबत असां पंहिंजी दिलि में पैदा कयूं। जेसि ताईं उहा मोहबत असां पैदा नथा करे सघूं त हीअ सुहिणी सिंध जेका आहे उहा लाचार हूंदी, ख़स्ता हाल में हूंदी, सिंधी माण्हू तमामु तकलीफ़ में हूंदो। अचो त इन्हनि खे पढ़ूं, इन्हनि जे नक्शे क़दम ते हलूं। आउं नथो चवां, इहो जगत एस ब्राइट थो चए, ॿिया जेके आहिनि मूर्ख उहे था चवनि। इवन जेके ब्रिटिश जेके गवर्नर आहिनि उहे था चवनि त अला बख्श जेको हो सो एॾो बहादुर ऐं एॾो ज़हीन माण्हू हो जंहिं पंहिंजूं वज़ारतूं त विञायूं, पर मज़हबी इंतिहा पसंदीअ जो बि मुक़ाबिलो बि जेको आहे साईं मज़हब तव्हां ॻाल्हायो, मां 5 मिंट तव्हां ॻाल्हायो। साईं मदद अली सिंधी साहब, शहीद अला बख्श सूमरे जी शख़्सियत जा काफ़ी पासा हुआ। उन जी शख़्सियत जो हिकिड़ो इहो बि पासो हो त हू बादशाह हूंदे फ़क़ीरनि जी जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो।
जी साईं। शहीद अल्लाह बख्श सुमरो जी ज़िंदगीअ जा केतिरा ई पासा आहिनि। हिकिड़ी उन जी ज़िंदगीअ जो इहो पासो हो त हू बादशाहनि हूंदे फ़क़ीरनि जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो, शिकार पर टांगे ते घुमंदो, हू नौकर खे नौकर चई सॾु न कंदो, महिमान देरि सां ईंदासीं त मानी पाण बि कंदो। उन जी ज़ाती ज़िंदगी या अहिड़ी फ़क़ीरी ज़िंदगी बाबति तव्हां वटि अहिड़ो कोई? साईं हाणे इहो वरी आउं अर्ज़ु कंदो हलां त हुन बेइंतिहा सादी ज़िंदगी गुज़ारी। पठाण को सैंडल पाईंदो ऐं खादीअ जा कपिड़ा पाईंदो। जंहिं महिल हुनखे गोलियूं हयूं वियूं त उन वक़्तु बि केसि खादीअ जो पहिराण पियल हो ऐं उन ते 3 गोलियुनि जा निशान अॼु एतिरा वरे गुज़री विया आहिनि, पर उहे असां खां सवाल कंदा रहनि था। हाणे पाण ॻाल्हि अच्छा अली मोहम्मद राशिदी थो लिखे, छाकाणि आउं उनजी ॻाल्हि पियो कयां जेके मुख़ालिफ़ आहे उनजा, जिन उनजे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूं। लिखे थो अल्लाह बख्श सुमरो जॾहिं वज़ीर आज़म सिंध जो त न संदसि कॾहिं गाॾीअ ते झंडो लॻो, न कॾहिं फस्ट क्लास में चढ़ियो ऐं न कॾहिं अच्छा उन वक़्तु छा हूंदो, अंग्रेज़नि छा कयो त कमिश्नर ऐं गवर्नर वटि कुर्सियूं हूंदियूं हुयूं। कमिश्नर माना गवर्नर कोन हूंदो हुन वक़्तु, सिंध में कमिश्नर हूंदो। डिप्टी कमिश्नर वटि माना कलेक्टर वटि कुर्सी हूंदी, जंहिं वटि कुर्सी हूंदी उहो वेहंदो ताज वांगुरु, या न त वरी ॿाहिरि वञी हलियो बीह रहंदो हुओसीं। त हुन माण्हू उहे कुर्सियूं ख़तमु कयूं, जागीरूं ख़तमु कयूं ऐं पाण इंतिहाई सादी ज़िंदगी गुज़ारी। उमिरि घणी 43 साल। हाणे पाण किताबनि जी ॻाल्हि पिए कई त उन वक़्तु त किताब लिखिया विया, पर आउं तव्हांखे हाणे थो ॿुधायां त 2012 में ऐं 14 में हिंदुस्तान में शहीद अल्लाह बख्श ते 2 किताब लिखिया विया आहिनि। उहा आउं किताबनि जा नाला ॿुधाए थो छॾियां। मुस्लिम अगेंस्ट पार्टीशन शमसुल इस्लाम ऐं रिज़वान कैसर जो किताब रेज़िस्टेंट कोलोनिज़म एंड कम्युनिकल पॉलिटिक्स इन सब कॉन्टिनेंट। हा ॾिसो त उते किताब लिखिया विया आहिनि, तारीख़ उते लिखी वई आहे। असां वटि कंहिंखे एतिरी ज़हमत कान थी पए त सिंध असेंबली में रिकॉर्ड खोले ॾिसूं त शहीद अल्लाह बख्श कहिड़ा रेज़ोल्यूशन पेश कया आहिनि, जागीरनि ख़तमु करण लाइ कहिड़ो रेज़ोल्यूशन पेश कयो अथसि, तक़रीरूं कहिड़ियूं कयूं अथसि, मंज़िलगाह मुतलिक़ हुन कहिड़ियूं तक़रीरूं कयूं आहिनि, कीअं सम्झायो अथसि। इहे शइ मूं तव्हांखे वरी अर्ज़ु कयो त तहक़ीक़ खां सवाइ कोन थी सघंदी ऐं बहरहाल पंहिंजी क़ौम खे उन्हनि हीरोज़ खां वाक़ुफ़ु ज़रूरु करणु खपे जिन 47 खां पहिरीं हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे पाण खे हमेशह लाइ अमर करे विया, जो अॼु असीं 2021 में हुनखे यादि पिया करियूं त उहो केॾो सादो माण्हू हो, पर हुनजो रत में रंगियल चोलो असां खां कुझु सवाल करे पियो। साईं अमीन खोसे साहब जूं 4 लाइनूं आहिनि जेके तारीख़ जो वॾो हिसो आहिनि। 4 लाइनूं जेके आहिनि अमीन खोसे जो तारीख़ जो वॾो हिसो आहिनि, जेके मां पढ़ां थो ऐं मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। अल्लाह बख्श जे रत सां हर क़िस्म जी आज़ादीअ जो दस्तावेज़ लिखियलु मौजूदु आहे। अल्लाह बख्श जे रत सां हर क़िस्म जे आज़ादीअ जो दस्तावेज़ लिखियलु मौजूदु आहे। हिन सिंध जे नवश्त तक़दीर खे फ़क़ति खोले पढ़ण जी ज़रूरत आहे। हिन सिंध जे नवश्त तक़दीर खे फ़क़ति खोले पढ़ण जी ज़रूरत न आहे। ख़बर न आहे त हिन आज़ादी जे दस्तावेज़ खे कंहिं पढ़ण जी कोशिशि बि कई आहे या न कई आहे। ही अमीन खोसे तरफ़ां शहीद खे ट्रिब्यूट आहे। वरी ॿियो इख़बारुनि जा तबसरा आहिनि। अल्लाह बख्श सुमरे जो क़त्ल हिकु खूनी जंग जी इब्तिदा आहे। अल्लाह बख्श सुमरे जो क़त्ल हिकु खूनी जंग जी इब्तिदा आहे ऐं इहो अहिड़ो फ़ाइर आहे जंहिंजो आवाज़ सॼे बरे सगीर में ॿुधो वियो। सिंध में न एॾो वॾो माण्हू हो जंहिंजो आवाज़ सॼे बरे सगीर में ॿुधो वियो। मौलाना ज़फ़र अली जी इख़बार ज़मीदार हिननि ख़्यालनि जो इज़हार कयो ही हिकु वेड़ ई दलील ऐं गोलीअ जे विच में। इन सिलसिले में अहम इंतिज़ाम कया वञनि, छाकाणि त जेकॾहिं हिकु शख़्स खे राय या अक़ीदे जे इख़्तिलाफ़नि जे बुनियाद ते मारियो वञे थो त को बि अॻुवाण रिवाल्वर जी गोलीअ खां बची न सघंदो। ऐं जेकॾहिं दलील जी जॻह ते गोली आई त को बि पार्टी अवान
महफ़ूज़ न रहंदो जेकॾहिं इन दहशतगर्दीअ खे जंहिंजी इब्तिदा हिन हादिसे आहे, कहिड़े हादिसे सां, अलाह बख़्शे हादिसे खां, हिन हादिसे खां कई वई आहे, उन्हनि रोकियो न वियो त इहा हमेशह जी तबाहीअ जो कारण बने। त उहो इहा एॾी वॾी शख़्सियत हो। मूंखे अफ़सोस आहे जो असां वटि हुनजी मालिकी करण वारा नहा ऐं उन्हनि उनजी मालिकी न कई। कंहिंखे ख़बर, मां अलाह बि सुमरे ते किताब जी प्रोग्राम करायो हुते, प्रोग्राम करायो हुते यूनिवर्सिटी में, त हिकिड़ो प्रोफेसर पियो चए, ही वॉज प्रोफेसर, उहो चए पियो अलाह भाई सुमरो इहो जेको कमिश्नर हो जेको आहे सोनाल छा असां सिंधी माण्हू एॾा तारीख़ खां ना बलद आहियूं, अहिड़ा न। पहिरीं त तारीख़ ते साईं GM सैयद, कंहिं हद ताईं डॉक्टर हमीदा खोड़ो या ॿ चारि माण्हू लिखियो आहे। पॉलिटिकल हिस्ट्री शाइर तमामु असां वटि घणा आहिनि, नाविल नवेस घणा आहिनि साईं असां वटि, ॿियनि सभिनि सिंफ़ुनि ते लिखंदड़ आहिनि। पर पॉलिटिकल हिस्ट्री जेको बेसिक डॉक्यूमेंट आहे, जेका सोशल साइंस आहे, उन ते कंहिं न लिखियो आहे सवाइ साईं GM सैयद जे। कंहिं हद ताईं पंहिंजे फादर जी जेका आहे सा बायोग्राफी में डॉक्टर हमीदा खोड़ो लिखी आहे। ऐं उन खां पोइ मां इहा ॻाल्हि फ़ख़ुर नथो चवां त मां क़रीबन 20 साल पंहिंजो इंग्लैंड, अमेरिका, दुनिया जी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी इहो सॼो ख़ज़ानो खणी आयुसि ऐं साईं GM सैयद जी बायोग्राफी लिखी, पीर पगारे जी सूर्य बादशाह जी लिखी, ऐं जेको आहे सो अलाह भाई सूमरे जी पहिरियों दफ़ो 2001 में मां जेका सा लिखी। त असां मुंझल छो आहियूं, छाकाणि असां पॉलिटिकल जेको असांजो आहे सोशल साइंस जेका आहे उन ॾे तवजो न ॾिनो वियो आहे। पंजाब छो गुमराह आहे पॉलिटिकली पंजाब में? इन करे त हुननि पॉलिटिकल जेका आहे साइंस खे जेको आहे पोइ हिते उछले छॾियो, सोशल साइंस खे पंजाब उछले छॾियो, हर उहो आसमानी मख़लूक लॻो पियो। उन करे सिंधी माण्हू जेसि ताईं सोशल साइंस खे नथो पढ़े, सिंधी माण्हू जेकॾहिं पंहिंजे हीरोज़ खे नथो पढ़े, तेसीं ताईं तव्हां सियासी भंवर मां निकिरी न सघंदो। ऐं यकीनी तौर ते तव्हांखे अलाह बख़्श खे पढ़णु घुरिजे। हुनजी लाइफ खे साईं चयो न सादगी जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो महिमान हो चीफ मिनिस्टर हाउस में अलाह बख़्श वटि, उन चयो साईं तव्हांजो नौकर असांखे मूंखे मां फजर जो रोज़ो रखां थो, सीउ लॻो पियो आहे, मूंखे जेको आहे सो पाणी नथो गरम ॾिए, चई तोखे पाणी मिलंदो। सुबुह हुन ॾिठो त अलाह बख़्श गरम पाणी खणी हुन वटि आयो, अलाह बख़्श हुन वटि गरम पाणी खणी आयो। हींअर असां वटि 2010 जी ॿोॾि आई त असांजो सॼो पासो ॿोड़ाए छॾियूं। ऐं जॾहिं 42 जी ॿोॾि अलाह बख़्श वास चीफ मिनिस्टर, हुन चयो बाबा किथे? चईंसीं शिकारपुर ॿुॾे थी। चई मुआरी ज़मीन खां कट ॾेई मुआरी ज़मीन खे ॿोड़ियो, पंहिंजी ज़मीनूं ॿोड़ाए छॾी, पर शिकारपुर खे हुन बचायो जेको आहे सो। त इहे एॾा वॾा माण्हू आहिनि जंहिंखे असां न पढ़ंदासीं, जिन खे असां न सम्झंदासीं, तेसि ताईं असां रुलंदा फिरंदा रहंदासीं, लकीर जा फ़क़ीर रहंदासीं। साईं खादिम सूमरो साहिबु, हिते जिते सियासत जी सादगी जी ॻाल्हि थी हले, उते हिन वक़्तु असां सिंध में अहिड़ो बि माहौल ॾिसूं था जिते सियासत जो यानी की मंशूर इहो आहे त पैसा कमाइण जो प्रोटोकॉल इस्तेमालु करणु। इन सूरत हाल में तव्हां कीअं था सम्झो त जेकॾहिं शहीद अलाह बख़्श सूमरो जहिड़ो यानी की सियासी वियन हुजे हा त अॼु माहौल कहिड़ो हुजे हा? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सियासत हिते किथे आहे? तव्हां शाम जो TV ॾिसो, रुगो हिक ॿिए खे गारियूं था ॾियनि। वेयर इज़ पॉलिटिक्स? जेकॾहिं तव्हां इन खे पॉलिटिक्स चओ था त पोइ त ख़तमु ॻाल्हि थी वई न, पोइ त तबाही आहे न। वेयर इज़ पॉलिटिक्स? हे त शाम जो हिक ॿिए खे गारियूं था ॾियनि, विचड़नि था, न पॉलिटिक्स आहे न छा आहे। सभु को मोहताज आहे त बाबा फलाणो पाटे खान जेको आहे मूंखे टिकट ॾींदो ऐं मां जेको आहे या मूंखे आशीर्वाद ॾींदो त मां MNA थींदुसि, MP थींदुसि। न हू अॼु एंकर छा था ॻाल्हाइनि? ॻाल्हि इहा आहे जेके असांजे सियासतदाननि जा एंकर खे चवंदो आहे सियासतदाननि जा मंगणाहार, उहे सियासतदान जा मंगणाहार छा था ॻाल्हाइनि? तव्हां उहो त ॿुधो न। जेतिरो वियन न हूंदो तव्हां कीअं निकिरी सघंदो? जेसि ताईं तव्हां में वियन न आहे त कीअं निकिरी सघंदो? वियन साईं बाणू निकिरंदो न, उहो वियन अलाह बख़्श सूमरे जो, उहो वियन साईं GM सैयद जो, उहो वियन सूर्य बादशाह जो। जेसि ताईं तव्हां उन वियन्स खे फॉलो न कंदो तेसि ताईं तव्हां सिंध इन भंवर मां निकिरी न सघंदी जेका आहे।
साईं ॿुधाइनि पिया त टाइम पूरो थी वियो आहे। एॾां कोई दोस्त को सुवाल करणु चाहे? साईं सुवाल, साईं माइक जो साईं। मुंहिंजो सुवाल साईं मदद अली सिंधी खां आहे त असां वटि हिकिड़ो इल्ज़ाम हयो वेंदो आहे त जेका साईं जी शहीद अलाह बख़्श सूमरे जी हुकूमत हुई उन में किराइण में कुझु हथ सां जेम्स जो बि हो। अव्हां जा इन बाबति कहिड़ा ख़्याल आहिनि? आउं सम्झां थो त हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। किराइण में जीएम्स जो को बि हथु कोन हो। हुनजी जेका पंहिंजी क़ौमी सियासत हुई त उनजे जेका हुन लक़ब वापसि कया हुआ उनजे करे ब्रिटिशर्स अॻे फ़ैसिलो करे छॾियो त शहीद अलाह बख़्श खे हटाइणो आहे। त उनजी हुकूमत डिसमिस थी हुई। असेंबलीअ उनजी हुकूमत कान ख़तमु कई हुई। असेंबली ख़तमु करे आहे त पोइ अञा ॻाल्हि हुजे हा। हुकूमत गवर्नर डिसमिस करे नए सिर वरी सर ग़ुलाम हसन हिदायतुल्लाह खे चीफ मिनिस्टर कयो। बाक़ी क़ौमी सियासत ते जॾहिं लिखियो वेंदो त पोइ सभिनी जा किरदार ज़ाहिर थी पवंदा। साईं जीएम्स ते कतई उहो इल्ज़ाम सरासर ग़लति आहे। बाक़ी खून जी जेका उनजी शहादत वारी कारवाई आहे उहा सॼी प्रिंट थी अथव। उहो तव्हां कॾहिं पढ़ी ॾिसंदो तव्हांखे ख़बर पवंदी त कातिलनि जा पेरा केॾां पिया वञनि। साईं ॻाल्हाए भले हिकिड़ो मिंट ॻाल्हाए। बस मां जो थोरो हिसो आहे सवाल त शहीद अलाह बख़्श सूमरे खे 2 दफ़ा वज़ीर अज़म कराइण में साईं जीएम सैद जो हथो। जिना नाराज़ सेकेंड टाइम जॾहिं साईं जीएम सैद अलाह बख़्श खे वज़ीर अज़म कराए मुस्लिम लीग के हूंदे जिना नाराज़ थी वियो त साईं जीएम सैद हुनखे जुमिलो चयो जिना खे मां तोसां मरकज़ी सियासत में गॾु आहियां पर सिंध जी सियासत में अलाह बख़्श मूंखे वधीक बहितर थो लॻे। ऐं हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां साईं जीएम सैद पंहिंजी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई अलाह बख़्श सूमरे खे वज़ारत में शामिल करायो हुजे। अदी कोई सवाल करणु भाई? हा सुवाल न आहे पर हिकिड़ी स्टेटमेंट आहे। जीअं शहीद अलाह बख़्श सूमरे जी ॻाल्हि थी हले त हुनजी धीउ आहे आपा रज़िया उन ॻाल्हि कई त हुनजी ईमानदारीअ जी ॻाल्हि त हुनखे को भाउ ॼायो हो माना शहीद अलाह बख़्श खे को पुटु ॼायो हो त हिंदू हुया हुन जे लाइ तोहफ़ा तहफ़ खणी आया कपिड़ा आया का ख़र्ची उन में चई हेतिरो हिकिड़ो प्यालो हो प्यालो जो चई ॾिसूं त उहो सोन जो प्यालो हो। तंहिं ते शहीद अलाह बख़्श सूमरो हुनखे वापसि कयो चई ॿार जी हिकिड़ी ड्रेस मां रखां थो बाक़ी महिरबानी करे मूंसां इहे शयूं मूंखे न मोकिलींदा कयो। ॿी ॻाल्हि जेको अदा मदद अली ॻाल्हि कई त शहीद अलाह बख़्श जो जेको मुतालबो हो त जंहिं सूरत में तव्हां असांखां सिंध वरिती आहे उन सूरत में असांखे सिंध वापसि ॾियो। इहो फाइल हुनजे लाइब्रेरी में हो शहीद अलाह बख़्श सूमर जो। हिकु दफ़ो मूं हुते ॾिठो हो पोइ मां हुनजे पोटी मुंहिंजी फ्रेंड आहे उनखे मूं चयो पर वरी मूंखे ॿीहर सम्झो त मौक़ो न मिलियो जो मां उहो फ़ोटो स्टेट कराए वठां या उहा खणी वठां। ॿियो जेको अदा हींअर ॻाल्हि कई त पहिरियों त जेको जहिड़ो थियो आहे अलाह बख़्श सूमरे सां त उहो साईं जीएम सईद जो थियो। और वज़ीर आज़म में हथु हूंदो पंहिंजी जाइ ते छाकाणि त ढल में कटवती थी उन ते। ऐं ॿी ॻाल्हि त असेंबलीअ में उन ज़माने में साईं जीएम सईद बि वञी न सघियो हो ऐं अब्दुल्ला हारून खे बि वोट न मिलिया हुया ऐं हीअ हुते वज़ीर आज़म थियो हो। महिरबानी। मां तो हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां जेका ॻाल्हि कई आहे त मस्जिद मंज़िलगाह जो केस अलॻि आहे। उन में त साईं जेम्स पंहिंजी किताब में चयो आहे त असांखां इहा वॾी सियासी ग़लती थी। पर जेका हाणे तव्हां ॻाल्हि था करियो त सर अब्दुल्ला हारून कॾहिं बि सिंध असेंबली जो मेंबर कोन रहियो उहो लेजिस्लेटिव मरकज़ी असेंबली जो मेंबर हो। बाक़ी सिंध जी तारीख़ जो रिकॉर्ड हर हंधि पियो आहे को तहक़ीक़ करे त हुनखे मवाद काफ़ी मिली वेंदो। तव्हांजी महिरबानी। हिकिड़ो सुवाल मूंखां मां शहीद जो पोटो आहे हिकिड़ो आमिर अब्बास सूमरो उहो वियो इंडिया घुमण उन ॿुधायो पंहिंजी किताब में लिखियो लिखत में ॻाल्हि आहे उन चयो त असां हिकिड़े हंधि वियासीं त हिकिड़ो पारसी जज मिलियो
जंहिं चयो त शहीद जो केस मूं वटि आयो हो ऐं मूं फ़ैसिलो ॾेई छॾियो हो खोड़े साहिब लाइ त ही इज़ फाउंड गिल्टी। पोइ चई खोड़े साहिब वकील खे पैसा ॾियारे क्लार्क जे हुन में लिखारायो त ही इज़ नॉट फाउंड गिल्टी। हाणे इहो सुवाल जो जवाबु अची वियो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका सुवालु कयो साईं उन जो जवाबु अञा ताईं न आयो, उहो इहो हुयो त तारीख़ कहिड़ीअ सोच खे सही साबित कयो यानी जज़्बाती गैर जज़्बाती साबित कयो, कहिड़ी सोच खे जज़्बाती साबित कयो त हिकिड़ी मज़हबी रियासत जो हिसो बणिजे ऐं या वरी अलॻि हिकिड़ी पंहिंजी शनाख़्त क़ाइमु करे सेक्युलर सिंध जो हिसो बणिजे। इहो सुवाल जो जवाबु रहिजी वियो आहे, इहो प्लीज़ ॾियो। सर मूं जेको अंग्रेज़ी में किताबु लिखियो अल्लाह बसूमरे ते, उन जो नालो ई आहे अल्लाह बसूमरो एपोस्टल ऑफ सेक्युलर हारमनी। अल्लाह बश बरे सगीर में सेक्युलर थाट जो जंहिंखे चइजे त अॻवाणो आइकनो सिंबालो जेको आहे सुधार बाग़ानी जेकॾहिं किताबु तव्हां न पढ़ंदो महिरबानी करे मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे, हीउ मुंहिंजो किताबु हिते पियो अथव इहो महिरबानी करे वठी वञी पढ़ो, तव्हांखे इन जा जवाब मिली वेंदा। इज़हार सुमरो चए थो त प्रोग्राम पूरो कयो ऐं तव्हांखे मदद अली सिंधी साहब साईं खादिम सुमरो साहब तव्हांजा लख थोरा लख महिरबानियूं। हीउ प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो, वरी कंहिं मेले में गॾु थींदासीं। महिरबानी। महिरबानी। हाणे असांजो नओं सेशन आहे डब कोर्ट खां भिटशा ताईं। मां दी पिर सैयद खे गुज़ारिश कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं पंहिंजे सेशन जी बाक़ाइदा शुरूआति करे।